नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु नेब लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी आहे त मरियम नवाज़ जी ज़मानत मनसूख़ कई वञे ऐं जे ग्राउंड ॼणाया विया आहिनि उहे ॼणाया विया आहिनि त जंहिं ॾींहुं खां मरियम नवाज़ आज़ादु थी आहे त उहो लगातार रियासती इदारनि ते हमला करे पई, जंहिंजे करे हिकिड़ी रियासती इदारनि जे ख़िलाफ़ु माहौल ठहे पियो। ख़ैर हिकिड़ो पासो इहो आहे, ॿिए पासे सेनेट इलेक्शन में हारजण खां पोइ PDM जे टिनि वॾनि जा पाण में राब्ता थिया आहिनि, जंहिंजे ज़रिए जो चवणु आहे त मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे, उन राब्तनि जे दौरान मौलाना फज़लुर रहमान ॻाल्हि कई त हाणे वक़्तु अची वियो आहे त इस्तीफ़ा ॾिनी वञे, यानी मौलाना साहिबु हिकु भेरो ॿीहर इस्तीफ़ा हुन ॻाल्हि करे पियो। बाक़ी टियों जेको पासो आहे, मुज़फ़र शाह साहिबु अॼु पंहिंजी ॻाल्हि वाज़े कई आहे त जेको अपोज़िशन हुन ते तनक़ीद करे पई त 7 वोट ख़ारिज करण में सेनेटर मुज़फ़र शाह साहिबु पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। त शाह साहिब जो चवणु आहे त जेके 7 ई वोट ख़ारिज थिया आहिनि उहे हुननि पाण अपोज़िशन जे माण्हुनि जेके आहिनि सभु ठपा हिकु हंधि हया ऐं उन्हनि ई ख़ारिज कया आहिनि। सवालु इहो थो पैदा थिए, हिकु जेका ॿी साम्हूं शइ आई आहे त जेके 7 ई ठपा लॻल आहिनि, 7 वोट जेके ख़ारिज थिया उहे हिकु ई जाइ ते सीरीज़ सां लॻल आहिनि। इन ई सॼे मौज़ू ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे पैनल में जॉइन कयो आहे, शामिल आहिनि नसीर मेमण साहिबु, अमर सिंधू साहिबु, शबीर शेर साहिबु, इनाम भट्टी साहिबु। सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमण साहिबु। नसीर मेमण साहिबु, कल्ह तव्हां सां प्रोग्राम में शामिल न हुओ, इन लाइ शुरू ई तव्हां खां था कयूं। सभ खां पहिरियां जेको नतीजो हो यूसुफ रज़ा गिलानी जे हारजण जो, इहो तव्हां लाइ केतिरो हैरतनाक हो ऐं उन खां पोइ जेको अॼु सीन ते शयूं साम्हूं अची रहियूं आहिनि, हिकिड़े पासे इहो ख़्यालु कयो पियो वञे त हुकूमत जो जेको चवणु आहे, कुझु सियासी तज्ज़ियेनगारनि जो बि इहो ख़्यालु आहे त किथे PDM जे अंदरि जेका रिफ्ट हुई, ख़ासि तौर ते स्ट्रेटजीज़ में, उन रिफ्ट जे करे ई त किथे वोट खुटिया वधा न आहिनि या का करामत थी वई? सभ खां पहिरें त जेका तव्हां ॻाल्हि कई गिलानी साहिब जे नतीजे जी, सो तव्हांखे यादि हूंदो त 2 ॾींहं अॻु प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ पाण डिस्कस पियो कयो त गिलानी साहिबु कॉन्फिडेंट आहे त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे ऐं मूं गुज़ारिश पई कई त इहा मुमकिन आहे त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल जे बजाए नेचुरल थी पए ऐं मूंखे लॻे थो त एस्टेब्लिशमेंट नेचुरल थी पई। हाणे इहो हिकिड़ो वॾो डिबेट आहे त इहे ट्विस्ट छो था अचनि, कीअं था कार्ड्स चेंज थियनि। तव्हां रिकॉल करियो त जंहिं गिलानी सेनेटर पे थियो त शाहिद खाकान चयो त असांखे त 35 अलाए 30 वोट मिलणा, पर राति जो 11 बजे खां शयूं चेंज थियूं। सो माना उन वक़्तु राति जो 11 बजे उहो बि न्यूट्रल पोस्चर मां नेचुरल पोस्चर में हली वई हूंदी एस्टेब्लिशमेंट। सो इन हिसाब सां त मूंखे का पाकिस्तान में इन क़िस्म जूं शयूं एटलीस्ट शॉकिंग न्यूज़ हाणे कोन्हनि थियूं। यू कैन एक्सपेक्ट एवरीथिंग। पॉलिटिक्स में इहो थी पिए सघियो त इहे 2 हाराए वञनि, को 3 खटिया, माना पाकिस्तान में मौजूदा सभु कुझु पॉसिबल आहे, न छा छा पॉसिबल आहे। नाउ कमिंग टू द पॉइंट त हाणे मुंहिंजे लाइ इम्पोर्टेंट शइ इहा आहे, सची ॻाल्हि इहा आहे, हाणे ठीकु आहे PDM छा मुतालबो कंदी, ठपा सही न आहिनि, लीगलिटी छा आहे, या त हाणे फॉरेंसिक ऑडिट थिए ऐं हाणे त कोर्ट में केस वेंदो। ज़ाहिर आहे अदालत पंहिंजी अख सां शयुनि खे ॾिसंदी ऐं ॾाढो फ़ैसिलो ईंदो। इन ते कुझु बि स्पेकुलेट करणु ॾुखियो आहे, छो त इन सभिनी फ़ैसिलनि जे पुठियां केतिरियूं हाणे ॿिया बि फैक्टर कमु कनि था, रुॻो कानून ऐं लॉजिक कमु हाणे नथी करे। इहो असांजे मुल्क में ॾिसी चुका आहियूं, तंहिं करे उन ते बि मां कुझु स्पेकुलेट नथो करणु चाहियां। मूं लाइ इम्पोर्टेंट शइ हाणे इहा आहे त PDM बिहेव कीअं कंदी, PDM छा सोचे रही हूंदी, PDM ते ज़हनी कैफ़ियत में छा हूंदो, ज़रदारी जी ज़हनी कैफ़ियत हींअर छा हूंदी। मूंखे इहो थो लॻे त PDM जे अंदरि हाणे मौलाना जो इहो नैरेटिव वधीक स्ट्रेंथन थींदो, बल्कि नवाज़ शरीफ़ ऐं मरियम जो इहो मौक़िफ़ वधीक स्ट्रेंथन थींदो त जेतिरा बि तव्हां बैकडोर चैनल ऑफ इंगेजमेंट पीपुल्स पार्टीअ जो ख़्यालु आहे त असां हुनखे इंगेज करायूं, अददी अक्सरियत सां हलूं, बाय बुक हलूं, हाउस जे अंदरां शयूं करायूं, उहे हाणे इन ॻाल्हि ते वेंदा त ॾिसो तव्हां अपॉर्चुनिटी वरिती, असां रिज़ाइन बि कोन कया, असां कंटेस्ट बि कयो, असां सभु कुझु कयो, न थी आहे तव्हांजे साम्हूं। सो हुननि जो इहो मौक़िफ़ वधीक हाणे PDM जे अंदरि डोमिनेट कंदो ईंदड़ ॾींहंनि में। त तव्हां जेका बाय बुक वञण वारी ॻाल्हि करियो था ऐं थ्रू द हाउस चेंज जी ॻाल्हि कयो था, उहा कमु न कंदी। इहो हाणे नैरेटिव वधीक वज़नाइतो थी वेंदो, तंहिंजे करे PDM जे अंदरि इहो नैरेटिव हाणे जाइ वालारींदो त जेको कुझु बि फ़ैसिलो कोन थियो हाणे खां ॿाहिरि करियो, पोइ तव्हां तइ करियो त लॉन्ग मार्च कीअं कंदो, तव्हां तइ करियो त ॿी मूवमेंट कीअं हलाईंदो, या त पोइ मूंखे लॻे थो इन हिकिड़े सुवाल ते शायदि पीपुल्स पार्टीअ जे अंदरि ऐं इन 2 नैरेटिव्स जे अंदरि PDM में 2 नैरेटिव्स कंहिं एक्सट्रीम लेवल ते हलिया वञनि।
छो त जेकर माना हिकिड़ो मफ़रूज़े ते ॻाल्हि था करियूं त हाणे भला पाण में वेठा आहियूं ॻाल्हायूं था त हिन सॼी सूरत हाल ऐं नतीजे खां पोइ अञा बि थ्रू द हाउस ऐं इन हाउस चेंज जो को ऑप्शन पीपुल्स पार्टी एडवोकेट करे सघंदी पीडीएम जे अंदरि मूंखे नथो लॻे थो उन ते हाणे कन्विंस करे सघे एॾो ही क्लियर शयूं थियूं आहिनि सो इहो हाणे ॾिसो त ईंदड़ ॾींहंनि में पीपुल्स पार्टी पीडीएम जे इन नैरेटिव खे हाणे फॉलो करण लाइ तयारु थींदी इहो ॿियो क्वेश्चन हूंदो पीपुल्स पार्टी लाइ जेका आख़िरी घड़ीअ ताईं कोशिशि करे थी त एस्टेब्लिशमेंट सां न फिट आहियूं मतां को 5 साल पोइ कुझु दाणो मिली पए मूंखे हुननि जी अप्रोच जी मां ॻाल्हि थो करियां सो इहो हाणे ॾिसणो पवंदो त पीडीएम अॻियां मार्क कीअं थी करणु वञे छा पीडीएम में पीपुल्स पार्टी हिन मौक़िफ़ ते इंटेक्ट रहे थी या बैक सीट वठी वञी वेही थी रहे पीडीएम जो उहो नैरेटिव गाइड करे ईंदड़ लॉन्ग मार्च ते नसीर साहब हिते मुंहिंजो ज़मीनी हिकिड़ो सुवालु इहो हूंदो 8 मार्च ते पीडीएम जो हिकिड़ो इजलास थियो बिलावल साहब ऐं आसिफ ज़रदारी जो इहो ख़्यालु हो त पंजाब में असां तब्दीली आणियूं ऐं पंजाब में तब्दीली आणण लाइ एफर्ट्स थी पर उन 8 मार्च ते जेका प्रेस कॉन्फ्रेंस हुई पीडीएम जी गॾियल उन में वाज़े तौरु मरियम नवाज़ हिकिड़ो स्टैंड वरितो त असां हिकिड़े माण्हू खे हटाए उन जहिड़ी हिकु ॿिए माण्हू खे कीअं पंजाब में विहारियूं उन जो मतिलबु सादो इहो हो त जेकॾहिं 8 या 10 सीटूं रखंदड़ काफ़ लीग जो सरबराह जेको आहे चौधरी परवेज़ इलाही जेको पंजाब में वज़ीर आला थियण जो ख़्वाहिशमंद आहे उनखे कंहिं बि रीत ते क़बूल करण लाइ नून लीग तयारु न आहे इन मामले ते त सीरियस रिफ्ट आहे ऐं उन ई प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहा ॻाल्हि हिकिड़ी माना बिटवीन द लाइन्स शो थी ऐं ऑफ द रिकॉर्ड इहा ॻाल्हि थी जेका इजलास में अंदरि त पीपुल्स पार्टी किथे बि लॉन्ग मार्च जी इन स्टांच हिमायती न आहे जीअं नून लीग या कंहिं जेको आहे मौलाना फज़लुर रहमान हिमायत में नज़र अचनि था त हुननि जी स्ट्रेटजीज़ जी रिफ्ट त उन वक़्तु ई नज़र आई पई त हिन वक़्तु जेका सुवाल उथारिया पिया वञनि उहे इहे बि उथारिया पिया वञनि त किथे नून लीग बतौर पार्टी पीपुल्स पार्टी जा डिच त न करे वई इहो माना कुझु बि चई नथो सघिजे माना इहा बि त ॻाल्हि जॾहिं गिलानी इलेक्ट थियो ऐं नून लीग जी कैंडिडेट हाराए वई तॾहिं बि चयो वियो त छा ज़रदारी डिच कयो नवाज़ लीग खे ऐं इहे अगेन सभु स्पेक्युलेशन्स आहिनि पाण इजलास जे अंदरि वेठल न आहियूं पाण खे इजलास जूं सफ़ा अंदरूनी ख़बरूं नथियूं मिलनि त इहो चवणु ॾाढो ॾुखियो आहे त अंदरि इहे ॿई धुरियूं हींअर किथे बि उथल आहिनि मां हिकिड़ी घड़ीअ लाइ अज़्यूम थो करियां हिकिड़ी घड़ीअ लाइ त इशू मिसट्रस्ट जो कोन्हे इशू स्ट्रेटेजी जो हिकमत अमली जो आहे इवन तॾहिं बि पीपुल्स पार्टी जी हीअ हिकमत अमली हाणे इहो क्वाइन पीडीएम जे अंदरि इहो नैरेटिव पीडीएम जे अंदरि पीपुल्स पार्टी सेल न करे सघंदी उनखे हिकिड़ी लाइन टे ऑप्शन वञी बचनि था या त हू पोइ ठीकु आहे ओपनली एॾी दिलि वॾी करे एतिरी हिमत करे चवे नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना वांगुरु त असां हाणे ॾीको कढी छॾियो इनफ इज़ इनफ तव्हां घणेई कई तव्हां असां गिलगित बल्तिस्तान में कई तव्हां हिते कई तंहिंजे करे असांजा रस्ता अलॻि या त एॾी वॾी हिमत कनि या त अंदरि वेही चवनि त न असां अञा बि बाइबो कंदासीं पोइ खटिन बाग तव्हां तारीख़ हलायो भली हलायो असां पंहिंजे मुंहुं वेठा आहियूं पीडीएम में हिकिड़े पासे पीपुल्स पार्टी ख़ामोशी सां ऐं टी पॉसिबिलिटी आहे त पीडीएम जे अंदरि वेठी हुजे जीअं एस्टेब्लिशमेंट लाइ चवनि त न्यूट्रल आहे तीअं पाण न्यूट्रल थी गई रहे उन में बि खटिन भाग वारी ॻाल्हि आहे पर मां सां पीपुल्स पार्टी लाइ चॉइसिस ॾाढियूं ॾुखियूं थी वियूं पब्लिक मूवमेंट में या पब्लिक नैरेटिव में वञी ऐं का शइ हाणे पीपुल्स पार्टी अॻियां हथ इहो जीअं मुक या ठोशो लहराए हवा में बिलाल अॻ में ॻाल्हि कई पए उन कॉन्फिडेंस हाणे पीपुल्स पार्टी पब्लिक में न वञी सघंदी जी नसीर साहब हलूं था अमर सिंधू साहिब ॾे अमर साहिब तव्हां कीअं पिया ॾिसो पॉलिटिकल सिनेरियो खे हिकिड़े पासे मिसट्रस्ट बिटवीन द पार्टीज़ ॻाल्हि कई पई वञे त किथे नून लीग ऐं पीपुल्स पार्टी डिफरेंट स्ट्रेटजीज़ जे करे डिफरेंट नतीजा त न आया ॿिए पासे जेको आलमश्कार हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं अचे पई त किथे का फार्जरी त न थी थियो छा सेनेट जी चूंडुनि में छो त कल्ह तव्हां प्रोग्राम में शामिलु न हो इन लाइ मां सभ खां पहिरियां तव्हां खां इहा राय वठणु चाहींदुसि त सेनेट इलेक्शन जो नतीजो अव्हां जे नज़र में कीअं आहे उनखां अलावा अॼु जेको मरियम नवाज़ जे ख़िलाफ़ु नेब अदालत में वई आहे उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो अमर सिंधू साहिब आवाज़ अचे पियो तव्हांखे जी जी सवाल थोरो वरी दोहराइजो अमर साहिब मुंहिंजो सुवालु इहो आहे कल्ह जेको नतीजो आयो सेनेट इलेक्शन जो उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो यूसुफ रज़ा गिलानी जे हार जी वञण खे तव्हांजे ख़्याल में कहिड़ा रीज़न्स आहिनि कहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन पंहिंजो किरदारु अदा कयो नंबर 1 नंबर 2 मरियम नवाज़ जी अॼु जेका दरख़्वास्त लाहौर हाईकोर्ट में जमा कराई आहे नेब उनखे अव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था
दरअसल मां इहो चवणु चाहींदसि त जेको कुझु थियो आहे उहो मुंहिंजे लाइ न शॉकिंग आहे न सरप्राइज़िंग आहे। छाकाणि त मूं पहिरीं बि जेका असां चयो त मुंहिंजे लाइ यूसुफ रज़ा गिलानी जो खटी अचणु सरप्राइज़िंग हुयो। छाकाणि त जेका सिचुएशन हले पई ऐं उन में जेको मिसट्रस्ट आहे, मां इहे नथी पई सम्झां त मिसट्रस्ट PDM जे अंदरि, पर मिसट्रस्ट जेका बैकडोर चैनल्स जे थ्रू जेका बि ॻाल्हि ॿोल्हि थिए थी उन में इहो ज़रूरु आहे जेकी निशानदही नसीर साहब कई त शाहिद खाकान अब्बासी जो उहो बयान ते ही जेके आहिनि से 11th आवर ते जेके आहिनि से शयूं तब्दील थींदे गिलानी जे टाइम ते बि ॾिठियूं वयूं ऐं उन्हनि खे न रुॻो जेको आहे पीपुल्स पार्टी पर सभिनी नोट कयो ऐं इहा बि जेका असां बयान रिकॉर्ड ते आहे त इन लाइ यूसुफ रज़ा गिलानी लाइ जेतिरे वोटनि जी तवका कई पए भई उन जे भेट में उनखे घटि वोट मिलिया। उन खां पोइ मूंखे नथो लॻे त जेका असां अहिड़े आसानी सां एस्टेब्लिशमेंट जेका असां गेम हवाले कंदी PDM जी, जेका पीपुल्स पार्टी जी देरीना ख़्वाहिश इहा हुई त जेको नसीर साहब चयो त बाय बुक हलिजे, पार्लियामेंट जे थ्रू हलिजे, पार्लियामेंट जी तब्दीली जेका असां पार्लियामेंट जे थ्रू थियणु खपे ऐं इन्हनि जेका बि बैकडोर ॻाल्हि थिए उहा आइन ऐं कानून जे मुताबिक़ हुजे ऐं उहा कंहिं बि अहिड़े एडवेंचरिज़म खां पासो कजे। हक़ीक़त इहा आहे त कलोको जेको आहे सो नतीजे इन क़िस्म जी कोशिशि खे त बिल्कुलु जेका असां हाणे आउटवर्डली जेका असां ख़तमु करे छॾियो आहे त एस्टेब्लिशमेंट सियासी पार्टियुनि ते या सियासी पार्टियुनि खे एस्टेब्लिशमेंट ते कंहिं बि क़िस्म जो एतबार करणु खपे। नंबर 1 इहा ॻाल्हि जेका असां ज़हन में रखणु खपे त ही दरअसल PDM जो या जेका असां पार्लियामेंट जो नुक़सानु आहे या न आहे, पर इहा ज़रूरु इंडिकेशन आहे त इहो जेको टकराव आहे अनएविटेबल आहे, जंहिंजे लाइ ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी विच वारो रोल पे प्ले कयो त कंहिं बि सूरत में उन टकराव खे टारे सघिजे ऐं मौलाना साहब खां वेंदे नवाज़ शरीफ़ खे उन एतदाल पसंदि पंहिंजे मौक़िफ़ ते पंहिंजे नैरेटिव ते ॻाल्हियुनि खे सेट कजे। जेका कोशिशि कल्ह मुकमल तौर ते नाकाम वई ऐं उन नाकामी जी सूरत में पीपुल्स पार्टी लाइ वॾे खां वॾो चैलेंज इहो आहे त जेको तासुर उभरियो आहे ऐं उहो जेन्युइनली तासुर इहो उभरियो आहे त इहा जेका विचथरी ॻाल्हि हुई या जेका असां एस्टेब्लिशमेंट सां बाय बुक वारी ॻाल्हि हुई, उहा शिबली फराज़ जे इन बयान खां पोइ त असां इलेक्शन खटंदासीं, बाय बुक न खटी थी त ॿिए तरीक़े सां खटंदासीं, हाणे असां बाय बुक जी ॻाल्हि मामिलो आहे। जेका PDM अॻे जेको मुस्तक़बिल आहे उहो ॾाढो न रुॻो अहम आहे, पर गॾोगॾु इहो जेको नुक़सानु थियो आहे पार्लियामेंट में जेको जमहूरियत जंहिंखे चऊं था उन जमहूरियत में करिणो पवंदो। इहो कतई चवणु जेको थींदो त उन में जेकॾहिं बैकडोर डीलिंग कई हूंदी उन्हनि खे बि पे करिणो पवंदो, पर ख़ासि तौर ते एस्टेब्लिशमेंट खे कंहिं न कंहिं सूरत में उहे साॻिया ई नारा जीअं त वॾी मुश्किल सां लाथो वियो आहिनि त आपपारा जी जेका असां उते बि लॻणु शुरू कनि ऐं सेंट्रल पंजाब में GT रोड ते जेकॾहिं उहा नारा लॻा त पोइ छा इदारो इहो चई सघंदो त असां न्यूट्रल हुयासीं या असां न्यूट्रल रहिया आहियूं। त मां सम्झां थी त उहो जेको सियासी माहौल गरम थींदो उन सियासी माहौल जा हिन रियासत जे पूरे स्ट्रक्चर पूरे सियासी ढांचे ते हिकिड़ा वॾा असर पवणा आहिनि। इहा का मामूली ॻाल्हि कान्हे त जहिड़े तरीक़े सां खटायो वियो या जहिड़े तरीक़े सां कल्ह ड्रामो थियो आहे, उन ड्रामे खां पोइ जेका असां मुज़फ़र शाह जी पंहिंजी जेका असां कहिड़ी उहो रही आहे या जेका असां तव्हां हुनखे ॾिसो हुनजे ख़बर दिलशाद जे हिन बयान जी रोशनी में जेके मञण लाइ तयारु कोन आहिनि त इहो आउट ऑफ लिस्ट जेका असां हिननि वोटनि खे रिजेक्ट थियणु खपे आहे। मामिलो कहिड़ो थी अचे कोर्ट खां कहिड़ो बि मामिलो अचे, पर मां सम्झां थी जेको इहो एतमाद ब्रीच थियो आहे इन ज़रूरु करिणो पवंदो ऐं उहो जेका तहक़ीक़ हलंदी इहो कतई न सम्झजे त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉलिटिकल पार्टीज़ नुक़सान में वेंदियूं। मां तव्हांखे मौलाना बि आख़िरी हद ताईं इन करे मौलाना साहब वटि विञाइण लाइ कुझु कोन हुयो, सियासी पार्टियुनि खे इन नहज ताईं पहुचाइण त जॾहिं उन्हनि वटि विञाइण लाइ कुझु कोन्हे त पोइ हू कंहिं बि आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु थी सघनि थियूं। जेको PDM जी
उथंदड़ जेका असां तहरीक जे दौरान पाण ॾिठो, पर मां सम्झां थी त इहो घणे वक़्त ताईं हली न सघंदो। ही कंहिं न कंहिं तरीक़े सां जेकॾहिं पीपल्स पार्टी खे पंहिंजो जेको विञायल त मां न चवंदसि, पर इहो ज़रूरु चवंदसि त पीपल्स पार्टी खे पंहिंजो हाणे जेकॾहिं मौक़िफ़ रखिणो आहे त उनखे तस्लीम करणो पवंदो त उनजो बाय बुक वारो मौक़िफ़ उन ई एस्टेब्लिशमेंट बुक ई फाड़े उछलाए छॾियो आहे, तंहिंजे करे बाय बुक में ॻाल्हि करणी न खपे। हाणे जेको मामला रोड ऐं रस्ते ऐं सड़क ते तय थींदा उनजे लाइ मां नथी सम्झी सघां त उनखे पोइ एस्टेब्लिशमेंट बि कंट्रोल करे सघे थी। जी अमर साहिब, तव्हांजी राय अची वई, तव्हां चओ था हाणे पीपल्स पार्टी लाइ रस्ता चूंडणु तमामु ॾुखिया थी विया आहिनि ऐं बाय बुक वारी उन्हनि जी स्ट्रेटजी नाकाम वई आहे। इनाम भट्टी साहिब, अमर साहिब ऐं नसीर साहिब जो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी लाइ हाणे चूंड करणु तमामु ॾुखी हूंदी ऐं हुननि जी जेका बाय बुक स्ट्रेटजी ख़ासि तौर ते इन हाउस तब्दीली वारी उहा बज़ाहिर त नाकाम थींदी नज़र अचे पई ऐं नून लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान जो मौक़िफ़ हावी थींदे नज़र अचे पियो। इस्तीफ़ाउनि लॉन्ग मार्च वारी ऑप्शन ते ज़ोर ॾिनो पियो वञे या सिंपली वी मीन्स त एजुटेशन वधण जी ॻाल्हि कई पई वञे। तव्हां छा पिया सम्झो इनाम साहिब, हाणे PDM स्ट्रेटजी कहिड़ी अख़्तियार करे सघे थी? कहिड़ी बि स्ट्रेटजी अख़्तियार करे पीपल्स पार्टी वरी बि उनखे एस्टेब्लिशमेंट जी हंज में उछलाइण जे लाइ नयूं रिथाऊं खणी ईंदी। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं APC सॾाई वई पीपल्स पार्टीअ तरफ़ां त तॾहिं इहो मौक़िफ़ रखण खां पोइ तइ कयो वियो त हर हाल में सेनेट जूं इलेक्शन न थियणु ॾिठियूं ऐं हुननि इहो तइ कयो त मार्च में हींअर सेनेट जूं इलेक्शन न थींदियूं। पोइ चाहे हुननि असांखे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं पवनि, असेंबलियूं टोड़नियूं पवनि ऐं उनखे तव्हां ॾिठो त कीअं पीपल्स पार्टी डाइवर्ट कंदी आई। पीपल्स पार्टी वरी पोइ इहो चयो त न, इहो असीं जेकॾहिं इस्तीफ़ाऊं ॾेई बि छॾियूं तंहिंजे बावजूद बि इलेक्टोरल कॉलेज कोन टुटंदो ऐं सेनेट जूं इलेक्शन थी वेंदियूं। ऐं नथो सम्झां त जेकॾहिं एॾी वॾी अपोजिशन जी जमायत जेकॾहिं इस्तीफ़ाउनि में वञे हा त मुल्क को ईअं एॾो स्मूथ हले हा जो उन्हनि खे वरी बाय इलेक्शन्स बि करण जी सहूलियत मिली वञे हा ऐं उनखां पोइ वरी इलेक्टोरल बहाल थी वञे हा ऐं सेनेट जूं इलेक्शन थियनि हा। पर असुल में पीपल्स पार्टी अंदरूने खाना जेका पंहिंजे लाइ डील पे कई PDM खे उन तरफ़ अची वई। वरी तव्हां ॾिठो त माहौल जीअं जीअं गरम थियो पए, जेके बि ॻाल्हियूं कयूं पए वयूं उनखे वरी बि पीपल्स पार्टी इन ते खणी आई त न सिर्फ़ु इहो रस्तो कोन्हे, ॿिया रस्ता बि अख़्तियार करणु खपनि ऐं उन्हनि ॿियनि रस्तनि में इहा ई ॻाल्हि हुई त असां वटि अददी अक्सरियत आहे, उनखे कीअं तब्दील कयूं। ऐं सम्झां थो इस्टेब्लिशमेंट पीपल्स पार्टी गॾिजी करे PDM खे थोरी घणी ईअं चमक ॾेखारे वरी जेको आहे सो साॻे रस्ते ते हली वयूं। हुननि जेको गीलानी खे खटरायो इहो PDM जो जहिड़ो कॉन्फिडेंस बिल्ड कयो त ॾिसो असां तव्हां जूं ॻाल्हियूं बि मञूं था, न त साॻे ई हाउस में जिते हुनजी अक्सरियत कोन्हे गीलानी खटे वञे त उहे सभु शयूं क़बूल आहिनि। पोइ भले आउट ऑफ बुक थियनि या कीअं बि थियनि उहे PDM खे बि क़बूल आहिनि, सभिनी ॿियनि खे बि क़बूल आहिनि त बाबा ठीकु आहे बसि इहो थी वियो। पर अॼु साॻी शइ जेॾी महिल गीलानी सेनेट चेयरमैन तां हाराए थो वञे त पोइ असांखे नज़र थो अचे त इस्टेब्लिशमेंट वॾी धांधली करे वई या कुझु ॿियो जेको आहे सो झरलू फिरी वियो या पैसा हली विया। ऐं त सम्झां थो त गीलानी खे खटराइण जे लाइ सेनेटर चूंडाइण जे लाइ जेकॾहिं के पैसा हलिया हूंदा त वरी उन्हनि जी वापसि वसूली जेका आहे उहा आफ़रीदी खे खटराइण जे लाइ थी वई आहे। जंहिं बि धुर उहे पैसा भरिया उहे धुर वरी आफ़रीदी खां वापसि वरिता, छाकाणि त तव्हां ॾिसो हलो इहो त खणी क़बूल करे सघिजे थो त उहे वोट जेको आहे ग़लति तरीक़े सां न हुया, उन्हनि खे सही करार ॾिनो वञे जेके गीलानी जे नाले ते ठप्पा लॻाया विया, पर उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर क़बूल न कया, उन्हनि खे रद्द करे छॾियो। पर छा आफ़रीदी खे जेके वोट मिलिया उहे बि उन जेको आहे सो संजराणी उन्हनि खे ॾियारिया चेयरमैन थियण खां पोइ उन्हनि खे चयो तव्हां बाक़ी वोट ॾिजो। असुल हक़ीक़त इहा आहे त पीपल्स पार्टी पंहिंजे जिन 7 मेंबरनि ते अदम एतमाद कयो ऐं हुननि ते शक जो इज़हार कयो, उन्हनि खे घुराए उन्हनि इहो सम्झायो त तव्हां जो सबूत असां कीअं हासिलु कयूं त तव्हां गीलानी खे वोट ॾिनो आहे, तंहिंजे करे तव्हां गीलानी जे नाले जे मथां ठपो हणिजो त असांखे यकीन थी वेंदो। उन्हनि 7 माण्हू गीलानी जे नाले जे मथां ठपो हयो ऐं नतीजे में उहे वोट ख़ारिज थिया। जॾहिं त उनजे रूल्स ऑफ बिज़नेस में जेको उन्हनि तइ कयो त लिखियो पियो, जेको उते उन असेंबली में बि हुन जेको आहे सो सेनेट हाउस में हुन पढ़ी ॿुधायो त भई उम्मीदवार जे नाले जे साम्हूं ॾिनल खाने में ठपो हणिणो आहे। जॾहिं हिकिड़ो वाज़े लफ़्ज़नि में लिखियलु हुजे त उम्मीदवार जे नाले जे साम्हूं ॾिनल खाने में ठपो हणिणो आहे त हाणे अंडरस्टूड आहे जेकॾहिं ॿियो माण्हू किथे ॿिए हंधि किथे बि हणे थो त उनखे रिजेक्ट करणु प्रिज़ाइडिंग ऑफिसर जो राइट आहे, छाकाणि जेकॾहिं इहो लिखियलु हुजे हा त नाले खां वठी हुनजे साम्हूं ॾिनल खाने में किथे बि हणो त पोइ त ठीकु हो।
त आउं सम्झां थो इहो सभु बि कंहिं न कंहिं रिथाबंदी सां करायो वियो आहे। PDM खे चमक ॾेखारे उन रस्ते तां हटाए जेको उन्हनि सख़्तु मौक़ुफ़ अख़्तियार पे कयो, उन्हनि खे सॼो लॻभॻि सम्झो तव्हां ही साल अची थियण वारो हूंदो त उन्हनि खे पीपुल्स पार्टी PDM खे पंहिंजे रस्ते तां ॿिए रस्ते ते वठी वञी हाणे वञी साॻे उन रस्ते ते वरी बीहारियो आहे। हाणे तव्हां जॾहिं मरियम नवाज़ ते जॾहिं उनजी ज़मानत रद्द करण जो जेको आहे सो ॾींदी एप्लीकेशन, उनखे वरी जेल में विझण जी कोशिशि कंदा त सॼे पंजाब जे अंदरि हिकिड़ी वरी साॻी उहा मूव कंदी ऐं हाणे पोइ PDM जे अंदरि ॾिसजे त पीपुल्स पार्टी नओं रुख या डायरेक्शन खे कहिड़ो आसिरो थी ॾिए। ऐं मुमकिन आहे त PDM जे अंदरि पीपुल्स पार्टी इहो बि ॾिए त तव्हां एहतजाज में, लॉन्ग मार्च में, इस्तीफ़ाउनि में न वञो, पर असीं नो कॉन्फिडेंस मूव जेको आहे सो मोशन प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ आणियूं था ऐं उनजी तव्हांखे डेट आउं सम्झां थो अप्रैल खां पोइ जी कान काई डेट बि ॾींदा उन्हनि खे। जी जी इनाम साहब। शबीर शर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी शबीर शर साहब, हाणे असांखे सम्झाइजो, तव्हां टिनि पैनलिस्टनि जी ॻाल्हि ॿुधी, नसीर साहब जी ऐं अमर साहिब जो ख़्यालु आहे त पीपुल्स पार्टी वटि हाणे चॉइसिस तमामु घटि रहिजी वियूं आहिनि। PDM ज़ाहिरी आहे पीपुल्स पार्टी जी हिकिड़ी स्ट्रेटजी थ्रू आउट द वेरी बिगनिंग त इन हाउस तब्दीली मैक्रो स्ट्रेटजी उन्हनि जी आहे, जॾहिं त ॿिया जेके आहिनि नून लीग ऐं फज़लुर रहमान इन ख़्याल जा इस्तीफ़ा ऐं लॉन्ग मार्च ऑप्शन, नून लीग ऐं फज़लुर रहमान पीपुल्स पार्टी जे पोयां हलिया, इन हाउस तब्दीली वारी ॻाल्हि थिए, सेनेट इलेक्शन यूसुफ रज़ा गिलानी जो चूंडजणु उन स्ट्रेटजी जो हिकिड़ो हिसो हो। बज़ाहिर यूसुफ रज़ा गिलानी कामयाबु थी वियो, पर हू बतौर चेयरमैन सेनेट न चूंडिजी सघियो, त 50-50 पोज़ीशन आहे हुकूमती सर्कल्स में ऐं PDM जे सर्कल्स में। पर हिन वक़्तु स्ट्रेटजी वाइज़ ॾिसिजे त पीपुल्स पार्टी ते प्रेशर वधी रहियो आहे। पीपुल्स पार्टी जे तरफ़ां इहा आछ जेका अचणु त पंजाब में तब्दीली आणियूं ऐं काफ़ली चौधरी परवेज़ इलाही खे चीफ मिनिस्टर तौरु आंदो वञे, उहा आछ बि थधे तरीक़े सां रद्द कई वई आहे। त हिन वक़्तु तव्हांखे छा पियो नज़र अचे PDM कहिड़ो रुख़ अख़्तियार करे सघे थी? जे इनाम भट्टी साहब जो चवणु आहे त पीपुल्स पार्टी वरी हींअर बार्गेनिंग पोज़ीशन में अचण लाइ ऐं PDM जे पंहिंजे साथियुनि खे थधो करण लाइ नो कॉन्फिडेंस मूव वारी ॻाल्हि करे सघे थी ऐं ईंदड़ कुझु वक़्त में उन ॻाल्हि ते कमु बि शुरू थी सघे थो। तव्हां छा पिया सम्झो साईं? ॾिसो न, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ऐं शुरू खां जेकॾहिं असां ॾिसूं त ग़ुलाम इसाक़ खान जी टीम ऐं ज़ियाउल हक़ वारी टीम इहा हमेशह एक्टिव रही आहे। हींअर चूंडनि जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुज़फ़र शाह जहिड़े माण्हू खे करणु जेका असां हद खां वधीक एंटी पीपुल्स पार्टी आहे ऐं भुटो दुश्मनी में हू तमामु घणो अॻिते वधियल आहे ऐं उन माण्हूअ खे हाणे उहो माण्हू 80+ आहे हींअर ऐं इहो स्ट्रेटजी जो माहिर आहे तमामु वधि में वधि। इन जेके कयूं जेके अॻु में बि जाम साद करे दौर में सेनेट जूं इलेक्शन थियूं ऐं उन में जेको उन्हनि खे मेंबरनि खे किडनैप कयूं, हाजी ख़ान चाचड़ खे किडनैप कयो हुयूं ऐं मां उन महिल जर्नलिस्ट हुयुसि, त उन महिल असांजो ॾिठोसीं त इहो ई मुज़फ़र शाह उन महिल स्पीकर हूंदो हो सिंध असेंबली जो, उन्हनि खे चई भला ठीकु आहे जेके तव्हां वोट नथा ॾियो त वोट ख़राबु कयो। जी हिकु भेरो ॿीहर शबीर शर साहब सां हिकु भेरो ॿीहर कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कयूं था। जीअं कॉन्टेक्ट बहाल थिए थो त उन खां तफ़सीली राय वठबी। शबीर शर साहब जो ख़्यालु आहे त पुराणियूं टैक्टिक्स आहिनि उन्हनि ते अमल कयो पियो वञे ऐं उन्हनि टैक्टिक्स ते अमल करण जे करे हू ताज़ा नतीजा हासिलु करणु चाहिनि था ऐं हुननि जी राय आहे मुज़फ़र शाह साहब जे मुतलिक़। पर मुज़फ़र शाह साहब पंहिंजी अॼु जेका खुलियल राय ॾेई चुको आहे, उन्हनि जो ख़्यालु आहे त जेके 7 मेंबर PDM जो जंहिं ते एतिराज़ु आहे, बेसिकली PDM में ख़ुदि उन्हनि 7 मेंबरनि डिच कयो आहे। हाणे नसीर में हिकु भेरो ॿीहर असां शबीर शर साहब सां राब्ते करण जी कोशिशि लॻा पिया आहियूं, जीअं हुन सां राब्तो थिए त हुन खां वधीक तफ़सीली तजियो वठिबो। पर हलूं था नसीर मेमण साहब ॾे। नसीर मेमण साहब तव्हां ॿुधी रहिया आहियो? नसीर मेमण साहब हिकु भेरो ॿीहर राब्तो कयूं था नसीर मेमण साहब ॾे, जीअं असांखे पैनल्स ॿीहर जॉइन कयूं था। नाज़रीन, हिन वक़्तु सिनेरियो इहो आहे त पॉलिटिकल स्ट्रेटजिस्ट जो इहो ख़्यालु आहे त हिन वक़्तु पीपुल्स पार्टी लाइ ऑप्शन महदूद थी रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी इन हाउस तब्दीलीअ वारी जेका ॻाल्हि आहे उहा कंहिं हद ताईं त यूसुफ रज़ा गिलानी जे खटे अचण खां पोइ उनजी वाइटलिटी साबित थी, यानी हिकिड़ो सोरियाई साबित थी ऐं इहो सर्किल में चयो पियो वियो त शायदि इन हाउस तब्दीली जे ज़रिए ई कुझु शयूं किथे दंग कंदियूं ऐं PDM लाइ कुझु रस्ता खुलंदा। पर जीअं जहिड़ी रीति चेयरमैन सेनेट जी चूंड में यूसुफ रज़ा गिलानी जे हारजण खां पोइ शयूं पंहिंजो रुख़ फेराए रहियूं आहिनि, त उन्हनि हिकु भेरो ॿीहर पुराणनि सवालनि खे नए तरीक़े सां जनमु ॾिनो आहे। हिकु भेरो ॿीहर असांखे जॉइन कयो शबीर शर साहब। जी शबीर साहब, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो साईं।
जाफ़र शाह जहिड़ो माण्हू जेको हिन वक़्तु 80+ आहे ऐं भुट्टो दुश्मनीअ में हू इंतिहा ते बि वञी चुको आहे केतिरा ई दफ़ा। वो जाम सादिक जे दौर में पीपल्स पार्टी खे जेका अक्सरियत में खटी आई हुई उनखे अक़लियत में तब्दील करे जाम सादिक खे चीफ मिनिस्टर कयो, पाण जेका आहे सा स्पीकर सिंध असेंबली थी वेठो। उन ज़माने में जेके सेनेट जी इलेक्शन थियूं हुयूं उनमें हिन पीपल्स पार्टी जा मंज़ूर वसाण, हाजी खान चाचड़, मेरू मल, इन समय ते कोई 10-15 MPs जेके आहिनि से उहे खणाया पुलिस खां। ऐं उन खां पोइ मूंखे यादि आहे तॾहिं मां जर्नलिस्ट हुयुसि त हिन वेही उन्हनि खे इहो ज़ोर भरियो मेंबरनि ते, चङो भला ठीकु जेकॾहिं असांखे वोट नथा ॾियो पोइ वोट ख़राबु कयो, ॿिन्ही जे विच ते ठपो हणो। हे उन क़िस्म जो जेको माण्हू आहे गोरख धंधे मज़ा हे चङी तरह सां ॼाणे थो पियो। हिन जे नॉलेज में इहे माण्हू हुया त कहिड़ा माण्हू जेके आहिनि से उहे वोट ख़राबु कंदा, कहिड़ी तरह सां उहा स्ट्रेटेजी जो हे माहिर आहे, उहो उनजे करे हिनखे हिते वठी आया। छो त हिननि वटि अहिड़े क़िस्म जो जेको माहिर PTI वटि हिन वक़्तु जेको आहे एस्टेब्लिशमेंट वटि अहिड़ो माण्हू मौजूदु ई कोन हुयो सवाइ इन माण्हूअ जे। इनखे बाक़ाइदगी सां आंदो हुयो आहे ऐं इनखे इन सॼी नोयत जी जेका ख़बर आहे। उन खां पोइ पीपल्स पार्टी हिन महिल ताईं अंडर प्रेशर रही आहे ऐं वधि में वधि जेको एस्टेब्लिशमेंट जो दबाव रहियो आहे उहो पीपल्स पार्टी ते रहियो आहे। AC ताईं जो साउथ पंजाब पूरे जो पूरो पीपल्स पार्टी खां खसियो वियो, जन पीपल्स पार्टी 5 साल प्रेसिडेंट हाउस में रही ॿाहिरि जो निकिती त 3 सूबा हुनजे हथर में जा निकिरी चुका हुया, KPK, बलोचिस्तान, पंजाब ऐं पंजाब साउथ त हुनजो बाक़ाइदी आहे। सॼे साउथ में ड्राहे पीपल्स पार्टी खे PTI ठाहे छॾियऊं। त हिन वक़्तु बि उहो जेकॾहिं आहे प्रेशर जो शिकार आहे त उहा पीपल्स पार्टी आहे। पीपल्स पार्टी में स्ट्रेटेजी जो हिकमत अमली जो वॾे में वॾो बहरान हमेशह रहियो आहे, ख़ासि तौर सां बेनज़ीर खां पोइ त तमामु वॾे में वॾो बहरान आहे। हींअर जेके ज़रदारी जा आहिनि एडवाइज़र उहे फारूक नाइक जहिड़ा छुटल कारतूस ऐं शहादत तवाण जहिड़ा छुटल कारतूस जिन जी पंहिंजी का कॉन्स्टिट्यूंसी कान्हे का ऐं पंहिंजो को वोट बैंक ई कोन्हे को, उहे माण्हू हिन वक़्तु हुनजा एडवाइज़र आहिनि जेके न सुठा वकील करे साबित थी सघिया, न सुठा सियासतदान जेके साबित थी सघिया। पीपल्स पार्टी उन स्टेट जी बाक़ी आहे। बिलावल अञा ताईं जेका आहे पंहिंजे तजुर्बनि मां पियो गुज़रे, उनखे इहो घणो तजुर्बो कोन्हे को। ज़ाहिर आहे त हिन वक़्तु मुस्लिम लीग नून जो उहो प्रेशर पंहिंजी जॻह ते बिल्कुलु दुरुस्त आहे त भई असांखे स्ट्रेटेजी हलाइणु खपे ऐं हिन क़िस्म सां जेकॾहिं असां पार्लियामेंट में वेही करे ऐं इन क़िस्म जी पॉलिटिक्स करण खां एस्टेब्लिशमेंट असांखे कंहिं बि सूरत में अॻिते वधणु कान ॾींदी ऐं उहा पंहिंजा मोहरा जेके आहिनि से उन्हनि खे हर सूरत में रहाईंदी ऐं उन्हनि खे मज़बूत कंदी रहंदी। उन में पीपल्स पार्टी खे PDM सां हलणो पवंदो, PDM जो साथ ॾियणो पवंदो। ॿी सूरत में ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टी अॻिला 5 साल बि यादि रखे त इहा इक़्तिदार खां ॿाहिरि ई रहंदी ऐं मे बि थी सघे थो त सिंध मंझां बि हिनखे आउट कनि। उन में 50 डंडा बि खाइण जे लाइ तयारु आहे, 50 बसर बि खाइण जे लाइ तयारु आहे। पीपल्स पार्टी हिन वक़्तु जेको आहे उहो सियासी बहरान जो शिकार आहे। उहा उन बहरान मां जेकॾहिं न निकिती त उन सां गॾोगॾु उहो मुस्लिम लीग नून खे बि ॿोड़ींदी ऐं JUI खे बि ॿोड़ींदी, इत्यादिन जो बि सिर खणंदी। हुनजे इन्हनि स्ट्रेटेजियुनि जो ई नतीजो आहे त हिन महिल बि जेके वधि में वधि जेके मेंबर बिटरे करे विया आहिनि उन्हनि जो तालुक पीपल्स पार्टी सां ई थी सघे थो पियो। उहे मुस्लिम लीग नून जा न आहिनि, न को JUI जा आहिनि, न को ANP जो जेकॾहिं आहे त उहो हिकिड़ो ई बलोचिस्तान जो आहे। बाक़ी जेके बि इहे मेंबर आहिनि 7-8 उहे उन्हनि जो तालुक पीपल्स पार्टी सां ई चयो थो वञे ऐं उन्हनि में पूरो पको जेको आहे सुबह साह आहे ऐं यकीन आहे। पीपल्स पार्टी बाक़ाइदे इन बहरान जो ज़िम्मेवार आहे ऐं उन इहो बहरान जेको आहे सो पैदा कयो आहे ऐं हुन सही तरह सां स्ट्रेटेजी न हलाई ऐं न ई पंहिंजे मेंबर्स ते कोई होमवर्क कयो। जी शबीर शेर साहब हलंदो हिकु भेरो ॿीहर नसीर मेमन साहब देन व्हाट आर द चॉइसिस फॉर पीपल्स पार्टी? तव्हां छा पिया सम्झो PDM लाइ स्ट्रेटजीज़ ऐं चॉइसिस में पीपल्स पार्टी जो रोल कहिड़ो हूंदो ऐं हींअर ई छा जेको आहे कहिड़े रुख सां वञी सघंदा अॻिते? गुज़िरियल सवाल में बि हिन ते थोरी ॻाल्हि ॿोल मूं कई हुई त सची ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टीअ जे लाइ हाणे चॉइसिस ॾाढियूं लिमिटेड थी वियूं। मां उन जी चॉइसिस खे एलेबोरेट करणु चाहियां थो जीअं तव्हां असांखे सम्झाए सघो वधीक उहे कहिड़ी मुमकिन आहे चॉइस, बल्कि चॉइस छा आहे हाणे ऑप्शन्स जी ॻाल्हि आहे। चॉइसिस त उहे कंदा जेके जिन वटि को इख्तियार हूंदो आहे पंहिंजे ऑप्शन्स ते, अदरवाइज़ ऑप्शन जी ॻाल्हि करणु घुरिजे, ॿ अलॻि दुनियाऊं आहिनि। पीपल्स पार्टी वटि ऑप्शन बचिया कर आहे। पीपल्स पार्टी कंहिं न कंहिं तरह PDM खे हींअर ते राज़ी करे वेठी या कीअं बि करे हुनखे सम्झायईं त हाउस न छॾियो, इस्तीफ़ाऊं न ॾियो, पिंडी ते मार्च न कयो, एक्सट्रीम नैरेटिव्स खे न खणी वञो
ऐं छॾियो त असां पंहिंजी तव्हांखे जादूगरी हलाए ॾेखारियूं था जंहिंजो हुन ते कमाल जो दस्तरस रखण जी दावा आहे उहा। ऐं तव्हां ॾिठो त नवाज़ शरीफ़ कुझु अर्से लाइ ॻाल्हाइण छॾे ॾिनो, उन तरह जूं ब्लंट स्टेटमेंट्स न पिया आहिनि। कई जाइनि ते इवन जलसा PDM जेका एक्टिव हुनजो कमु हलियो पिए उन ते हुननि साई वरिती, पुठियां 2-3 हफ़्ता तव्हां ॾिठो जलसा एतिरा न हुया, एकड़ बेकड़ पियो हुजनि। ऐं सॼो जेको बाक़ी बि डायरेक्टिव हो इवन मौलाना ॿिया चया उन्हनि स्टेप बैक कयो त पुठियां पीपुल्स पार्टी खणी विच ते हूंदी, पर ज़ाहिर राब्ता त हिननि सां हूंदा। ऐं शायदि हिननि इहो सोचियो हूंदो त ठीकु आहे गिलगित बल्तिस्तान में जेको असां सां कनि मुमकिन आहे, असां जेको एग्रेसिव पोस्चर वरितो हाणे हुन ते एस्टेब्लिशमेंट मथां 2 स्टेप पोइ हटे। ऐं इहो ई एतमाद हुयो, ज़रूरत खां वधीक जो एतमाद, जंहिं ते गीलानी वरी वरी चयो पिए त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे। सो मूंखे इहो थो लॻे त हाणे उहा शइ गीलानी जे चेयरमैनशिप दौड़ में जेतोणीकि असां हिन सॼे बहस में विसारे था वेहूं त इमरान ख़ान साहिब खे का सेनेट प्लेट में पई कान्हे का, चेयरमैन भली हू बि थी वियो पर इमरान ख़ान जी ज़िंदगी आसान कोन थी अथव। इहो हिकिड़ो नफ़सियाती मामिलो आहे त चेयरमैन केरु थी वियो। इलेक्शन में जेको वोट जो बैलेंस आहे, जेके क्रिटिकल इशूज़ ते वोटिंग थींदी उते त कोन हली सघंदो कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ त वोट होॾां हले वञी सघनि, उनमें त ॿिया एक्ट लागू थी वेंदा। तंहिं करे हुनजी पोज़ीशन ऐं सेनेट जे अंदरि जेका सिचुएशन आहे उहा कान बदिली आहे, बसि चेयरमैन ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो सेट बैक आहे। इन ताईं ठीकु आहे त पीपुल्स पार्टी जेका इहो नैरेटिव हुयो त ही सभु कुझु बाय बुक हलो ऐं एस्टेब्लिशमेंट सां बैकडोर में ॻाल्हियूं करे रस्ता कढी वेंदासीं, उहो मौक़िफ़ डिफीट खाई वियो आहे अॼुकल्ह। जी नसीर साहब, हिते मुंहिंजो हिकिड़ो ज़मीनी सुवालु हिकिड़ो भेरो ॿीहर तव्हांखे इहो आहे, तव्हांजे अॻा पहिरें सुवाल में बि असां डिस्कस कयो, इनखे थोरो वधीक खोले सम्झाइजो। तव्हांखे इहो नथो लॻे जे हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त जेका विन विन सिचुएशन आहे, इहो बि चयो पियो वञे त बार्गेनिंग जेके ताक़तवर सर्कल्स में बार्गेनिंग हले पई उहो पीपुल्स पार्टी हले पई, ऐं शायदि स्पेस जेको जुड़े पियो ठहे पियो उहो पीपुल्स पार्टी लाइ ठहे पियो, त किथे हिकिड़ा सर्कल्स अहिड़ा बि आहिनि नून लीग में जिन खे इहा ॻाल्हि न वणंदी हूंदी त सुभाणे जेका बेनिफिशरी अल्टीमेटली छा जेके सीटूं त 83 सीटूं नून लीग वटि आहिनि, पीपुल्स पार्टी वटि त 55 सीटूं आहिनि, उहा अल्टीमेट बेनिफिशरी पीपुल्स पार्टी थिए थी। इन लाइ शायदि हुननि कोल्ड शोल्डर ॾेखारियो हुजे। पीपुल्स पार्टी अकेले से बेनिफिशियरी थी बि कोन सघी आहे, इहा पीपुल्स पार्टी खे ख़बर आहे। न हुन वटि पंजाब जूं सीटूं, न हुन वटि 2-3 सूबनि जूं सीटूं, सिंध में हिकिड़ी हुन वटि हुकूमत आहे, नेशनल असेंबली में सीटुनि में उहो घणी बि थी आहे। पीपुल्स पार्टी हा एट द बेस्ट जेकर पीपुल्स पार्टी जो कार्ड हली वञे त पोइ जेकॾहिं का ऑप्शन निकिरे त उहो सॼी PDM लाइ निकिरंदा, ऐं पोइ उन में पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग कीअं पाण में नेगोशिएट कंदा, एतिरो मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि जो हिक ॿिए में ॾे वठि जो जहान आहे जो उहे नेगोशिएशन करे वठंदा। त मूंखे इहो नथो लॻे त नवाज़ लीग खे को पीपुल्स पार्टी मां वॾो ख़तरो आहे। नेगोशिएशन जे दौरान भली पीपुल्स पार्टी अॻु भरी हुजे हा, पर जॾहिं बि रिप्लेसमेंट जो को बि स्ट्रक्चर ठहे, अॼु ठहे या ईंदड़ चूंडुनि खां पोइ ठहे, या पीपुल्स पार्टी खे बि ख़बर आहे या नवाज़ लीग खे बि ख़बर आहे, त पोइ नवाज़ लीग खे पुठी ॾेई पीपुल्स पार्टी जेकर अॻियां निकिरण जी कोशिशि करे हा त उनजे लाइ बि मुल्क उनखे त मुल्क हलाइणो आहे, उनखे बि त पंजाब हलाइणो आहे, उनखे बि ख़बर आहे त हुनजी पाड़ूं आहिनि केतिरियूं। पीपुल्स पार्टीअ जी बि सियासी पाड़ूं एस्टेब्लिशमेंट सां नेगोशिएशन पंहिंजी जाइ ते अवामी सतह ते ॾेई वठी वञी सिंध प्राउंस में बचो, इहा हुनखे ख़बर आहे। अवामी पाड़ुनि खां अलावा जेका हुनजी बाक़ी सॼी हिकमत अमली जो फोकस आहे उहो ईअं थो लॻे हुननि जहिड़ो वॉलंटरली पंजाब इंडियन सूबनि खां विड्रॉ करे छॾियो, बसि सिंबॉलिक प्रेजेंस रखनि था। ईअं जीअं इमरान ख़ान पंजाब ऐं KP खां सवाइ बाक़ी हंधनि ते या त सिंबॉलिक प्रेजेंस रखी या एस्टेब्लिशमेंट जे थ्रू नेटवर्किंग कई, पर अदरवाइज़ को हुननि ॿियनि लफ़्ज़नि में हुनखे एबेंडन ई कयो। सिंध में ॾेई वठी कराची में हू सीरियस हुया, त इहे स्ट्रेटेजिक चॉइसिस हूंदियूं आहिनि त तव्हां किथे कंहिंजा पेर खोलणु चाहियो था, किथे पासीरा रहणु चाहियो था। पर हिन सुवाल ते जेकर वापसि अचूं त जेकर सुभाणे को सक्सेसफुल नेगोशिएशन बार्गेनिंग थी बि वञे, स्पेसिस निकिरी बि वञनि, त पीपुल्स पार्टी इहो थी पियो सघे त मिसाल स्पीकर थी वञे, चेयरमैन थी वियो सेनेट जो, इहे सिंबॉलिक उहिदा वठी वञनि त पंहिंजा ते थी सघे त नवाज़ लीग ऐं उहे बि सपोर्ट कनि, पर मां नथो सम्झां त ओवरऑल पावर स्ट्रक्चर में सुपीरियरिटी पीपुल्स पार्टी वटि। जी नसीर साहब, अमर सिंधु साहिब तव्हां खां वाइंड अप कराईंदुसि, तव्हां छा पिया सम्झो था हाणे पीपुल्स पार्टी वटि ऑप्शन्स कहिड़ा बचा आहिनि, कहिड़नि ऑप्शन्स जी पीपुल्स पार्टी खे चूंड करणु घुरिजे? ॾिसो, पीपुल्स पार्टी वटि को ऑप्शन आहे ई कोन, जेको ऑप्शन हुयुसि उहो ऑप्शन हुन इस्तेमालु कयो जंहिंमें हू बुरे तरीक़े सां नाकाम रही। ॿियो जेकॾहिं केरु सम्झे थो त पीपुल्स पार्टी जेका सा पावर शेयरिंग में हुनखे को आसिरो मिलियो आहे या हुनखे मिली सघंदो, घटि में घटि मां बि नसीर साहिब जी इन ॻाल्हि सां बिल्कुलु एग्री थी कयां त पीपुल्स पार्टी इशू ई कोन्हे। जेको सेंट्रल पंजाब ऐं पंजाब में जॾहिं पीपुल्स पार्टी आहे ई कान त उनखे राज़ी रखण लाइ छा कयो वेंदो, उनजे लाइ मां नथी पई सम्झां त जेका बि आख़िरी का
डील अगरि थिए थी, का ॻाल्हि ॿोल थिए थी, त उन में पीपल्स पार्टी खे सिंबॉलिकली जीअं साईं नसीर चयो त उहे त ॾेई सघनि था, त सेनेट जो ॾेई छॾींसि, ॿियो ॾेई छॾींसि। पावर शेयरिंग इज़ समथिंग एल्स, पर पावर में उनखे मथी पोज़ीशन ते विहारणु मूंखे फ़िलहाल थींदे नज़र नथो अचे। जी, ऐं अमर साहब। जेकॾहिं इलेक्शन थिए थी, इलेक्शन था वञनि था, त मां नेक्स्ट इलेक्शन में नवाज़ शरीफ ऐं नून लीग खे ॾिसां थी पई। मूंखे इन पीपल्स पार्टी जो घटि में घटि इन पावर वारी पोज़ीशन ते मूंखे का जी अमर उनजो साहब। मुस्तक़बिल नज़र नथो जी अचे। अमर साहब, तव्हांजी राय अची। नाज़रीन, प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।